प्यारा शागिर्दो, चैनल भलीकार आऊं या कृष्ण परमार। गुज़िरियल वीडियो में असां रीडर जो सबक को टियों पढ़ियो होसीं। अॼु असां रीडर जे टें सबक जी मश्क कंदासीं। अचो त मश्क करियो। हिन मश्क जा 6 हिस्सा आहिनि। पहिरियों हिस्सो हिन में सवाल आहिनि। नंबर 1 ॿुधायो त पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम जो नालो छा आहे? जवाब आहे त पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम जो नालो हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबीय्यिन सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम आहे। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम किथे ॼावा? त हिन जो जवाब आहे पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम मके शरीफ़ में ॼावा। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम जे वालिद जो नालो ॿुधायो। हिन जो जवाब आहे त पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम जे वालिद जो नालो हज़रत अब्दुल्ला आहे। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम जी अमड़ जो नालो ॿुधायो। त हिन जो जवाब आहे पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम जी अमड़ जो नालो हज़रत बीबी आमिना आहे। हिन मश्क जो हिस्सो नंबर 2 आहे। चओ त पढ़ो ऐं लिखो। हिननि लफ़्ज़नि खे पढ़ी हिननि खाननि में लिखणा आहिनि। हीउ लफ़्ज़ छा आहे? नबी, सुलछणा, इल्मु, क़ुरान, सचार, आख़िरी। अचो त लिखूं। हीउ लफ़्ज़ आहे नबी। नबी खे इन खाने में असां लिखंदासीं सुलछणा, इल्मु, क़ुरान, सचार, आख़िरी। हिन मश्क जो टियों हिस्सो आहे नवां लफ़्ज़ ठाहियो। जीअं वॾो मां वॾा, वॾो में जेको पोयों वाव आयो आहे हिन वाव खे हटाए हिते अलिफ़ ॾींदासीं त वॾा थी पवंदो ऐं घणा थी पवंदो। अचो त हिननि लफ़्ज़नि मां असां नवां लफ़्ज़ ठाहियूं। हीउ लफ़्ज़ आहे मेवो। मेवो में मीमीअ में वाव वो पोयां वाव खे हटाए अलिफ़ ॾींदासीं त लफ़्ज़ ठही पवंदो मेवा, ऐं मेवा घणा थी पवंदा त लिखंदासीं मेवा। नालो, नून अलिफ़ ना लाम वालो, हीउ लाम खे जेको वाव आयो हिन खे वाव खे हटाए अलिफ़ ॾींदासीं त लफ़्ज़ ठही पवंदो नाला, त लिखंदासीं नाला। अदो, वाव खे हटाए अलिफ़ ॾींदासीं त अदा थींदो, अदा। घोड़ो, रे खां पोइ वाव आयो हिन खे वाव खे हटाए अलिफ़ ॾियो त घोड़ो मां लफ़्ज़ नओं ठही पवंदो घोड़ा। इहे घणा थी पवंदा? अचो त लफ़्ज़ लिखूं घोड़ा। सुठो, सिन पे सुठे वाठो, ठे खे पोयां वाव आयो हिन खे वाव खे हटाए अलिफ़ ॾियो त सुठा लफ़्ज़ ठही पवंदो। लफ़्ज़ लिखंदासीं सुठा। स चो, सिन ज़बर स, चे वाचो, चे खे पोयां वाव आयो हिन वाव खे हटाए अलिफ़ ॾियो त लफ़्ज़ ठही पवंदो सचा। लिखंदासीं सचा। हिन मश्क जे चौथे हिसे में अखरनि खे जोड़े लफ़्ज़ ठाहियो। जीअं नून, अलिफ़, लाम, वाव। हिननि अखरनि मां लफ़्ज़ ठहियो आहे नालो। ही हिननि अखरनि खे मिलाए जोड़े लफ़्ज़ ठाहींदासीं। हिननि अखरनि खे मिलाए लफ़्ज़ ठाहींदासीं। ही अखर कहिड़ा आहिनि? सीन, गे, वाव, रे, अलिफ़। हिननि खे मिलाईंदासीं त सॻोरा लफ़्ज़ ठही पवंदो ऐं हिते लिखंदासीं आफ़ ते अलिफ़ बे। हिननि अखरनि खे मिलाईंदासीं त लफ़्ज़ ठही पवंदो किताब। हिते लिखंदासीं। ही अखरनि फे, रे, मीम, अलिफ़, ये, वाव। हिननि अखरनि खे मिलाईंदासीं त लफ़्ज़ ठही पवंदो फ़रमायो। हिते लिखंदासीं। ही अखरनि शीन, रे, ये, फे। हिननि खे मिलाईंदासीं त लफ़्ज़ ठही पवंदो शरीफ़। हिते लिखंदासीं। इन मश्क जो 5हों हिस्सो आहे। चवे थो त हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा शुरूआती अखर बदिलाए नवां लफ़्ज़ ठाहियो। जीअं सच मां नओं लफ़्ज़ ठाहियो आहे अच। सच मां सीन खे हटाए हिते अलिफ़ अॻियां ॾिनो आहे त लफ़्ज़ ठहियो आहे अच। अचो त हिननि लफ़्ज़नि जा शुरूआती अखर हटाए ॿिया अखर मिलाए ऐं लफ़्ज़ ठाहियूं। जीअं हीउ लफ़्ज़ आहे ॼावा। ॼावा में पहिरियों अखर ॼे आहे, ॼे ॼिभ आहे। ॼे खे असां हटाए हिते पे ॾींदासीं त लफ़्ज़ ठही पवंदो पावा।
लिखंदासीं पावा, ए पे अलिफ पा, वाव अलिफ वा, पावा। हीअ लफ़्ज़ आहे इल्म। इल्म में आइन खे हटाए हिते गाफ़ ॾींदासीं त लफ़्ज़ ठही पवंदो गिल्म। हिते लिखंदासीं गिल्म, ए गाफ़, ए लाम, ए मीम, हीअ लफ़्ज़ ठही पियो गिल्म। गिल्म माने ॻाल्हि चो। नमस जो 6 हिसो आहे, चए थो अंगनि खे मुनासिब लफ़्ज़नि सां मिलायो। लफ़्ज़ आहिनि 1 2 3 4 5 6 7 8 9 10। अंग आहिनि 3 7 4 10 9 1 2 5 7 ऐं 6। हिननि अंगनि खे मिलाईंदासीं त हीउ लफ़्ज़ आहे हिकु जो अंग आहे हीउ। मिलाईंदासीं हिकु लफ़्ज़ खे हिकु अंग सां, हिकु सां मिलायोसीं। ॿ जो अंग आहे हीउ, ॿ जो अंग आहे हीउ, हिन खे मिलाईंदासीं। हीउ ॿ, टे जो अंग आहे हीउ, मिलाईंदासीं टे लफ़्ज़ खे टे अंग सां। हीउ 3 4 जो अंग आहे हीउ, मिलाईंदासीं 4 सां। 5 जो अंग आहे हीउ, मिलाईंदासीं 5 अंग सां। हीउ 5 6 जो अंग आहे हीउ, मिलाईंदासीं। हीउ 6 7 जो अंग आहे हीउ, मिलाईंदासीं। हीउ 7 8 जो अंग आहे हीउ, मिलाईंदासीं 8 सां। 9 जो अंग आहे हीउ, हीउ 9 10 जो अंग आहे हीउ, हीउ ॿुड़ी आहे, हीउ हिकु आहे, ॿुड़ी एको, हिकु ॾह एको 10, मिलाईंदासीं। हीउ 10। प्यारा शागिर्दो, अॼु असां रीडर जे 10 सबक़ जी मश्क़ कई आहे। ईंदड़ वीडियो में असां रीडर जो 4थों सबक़ पढ़ंदासीं। अॼु जी मुंहिंजी ठाहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो। चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।